कुराड़ी हिकिड़ी महबूब जे ज़ियारत लाइ संभरी। पोइ हज ते हाजी गुलाम नबी साहब वञे पियो कराची में हिननि जी मुलाक़ात थी। पोइ चवंदा आहिनि त हंधु उहो सड़ंदो आहे जिते बाहि ॿरंदी आहे। मिनी के तव्हां महबूब जी हुई मड़े कुराड़ी बि का वॾी आशिकी महबूब जी वॾी उमिरि जी हुई 80 साल घटि में घटि उमिरि हुई हुनजी। पोइ कराचीअ में हाजी साहब हुन खां हवाल वरिता अमर तूं कीअं आई आहीं? मां महबूब जे इश्क में आहियां पर आहियां बेसमर। अमर मूं वटि को बि कोन्हे आई महबूब जे आसरे ते आहियां। हिकु वालियूं आहिनि ॿियो कुझु कोन्हे। इहे वालियूं बि खपाईंदसि पर महबूब जे घुराए। हाजी साहब कसम खणी ॻाल्हि कई त जहाज़ में चढ़ी वियासीं उते वञूं त मदीने शरीफ़ में असां अॻे वेठी आहे। पोइ वरी उते हाजी साहब अवाल पुछंदा मां तूं कीअं आहीं? तो चयो मूं वटि समर कोन्हे। पोइ इहो ई हवाल जेको अमर हिन सां कयो उहो हाजी साहब शेर में पेश कयो आहे। तव्हांजे अॻे पेश था कयो। मदीने दसाई विसरजूं न मोखा मदीने दसारे अञा यादि आहे मदीने जूं ॻाल्हियूं। हुयुसि मां गुनहगार हिकिड़ो न लेकिन हुयुसि मां गुनहगार हिकिड़ो न लेकिन लॻन जूं लजूं तो बे पुनल यार पालूं लखन जूं लजूं तो बे पुनल यार पालूं ओ विसरजूं न मोखा मदीने दसाने विसरजो न मोखा मदीने दसाने अञा यादि आहे मदीने जूं ॻाल्हियूं। हुयुसि मां गुनहगार हिकिड़ो न लेकिन हुयुसि मां गुनहगार हिकिड़ो न लेकिन लखन जूं लजूं तो बि पुनल यार पालूं लखन जूं लजूं तो बि पुनल यार पालूं। 80 साल जे अमर हुई कुराड़ी संभरंदी थे आरे अगाड़ी पोजाड़ी। वतन हबीब जे वॾा ॾींदूं वाक अथनि उॾामण वास्ते पर ॾिना रब पाक। चयमि त शायदि चवनि तूं अचु गुलाम नबी गमनाक ॾिठुमि त ओॾई थे वयूं जॾहिं अरबीअ जी ताक असां अॻे ई नाचा करंदो पूंजूं कान हणी वयूं। 80 साल जी अमर हुई कुराड़ी संभरंदी थे आरे अगाड़ी पोजाड़ी। अलाए छा थे चयूं चुंबुन खे चोरे ख़ुदा खंबड़ा तूं वगर जे सजण जे थोरे त मां बि पंहिंजे महबूब खे वञी ॾिसां हा ॾोरे। गुलाम नबी हिकु जान छा अकबर घर सॼो घोरे हाणे ईअं ई ओरे न पूंजुनि साण कठे वञा। 80 साल जी अमर हुई कुराड़ी संभरंदी थे आरे अगाड़ी पोजाड़ी। 80 साल जी अमर हुई कुराड़ी संभरंदी थे आई अगाड़ी पोजाड़ी। 80 साल जी अमर
हुई कुराड़ी संबरदी थे आड़ी अजाड़ी पुजाड़ी कराची ॾिठी सी अवांडे अचण लाइ कराची ॾिठी से अवांडे अचण लाइ कराची ॾिठी से अवांडे अचण लाइ वेचारी खपायूं कननि जूं बेवालियूं कराची ॾिठी से अवांडे अचण लाइ कराची ॾिठी से अवांडे अचण लाइ वेचारी खपायूं कननि जूं बेवालियूं वेचारी खपायूं कननि जूं बेवालियूं विसर जूं न मूंखां मदीने जा साई विसर जो न मूंखां मदीने जा साई अञा यादि आहिनि मदीने जूं ॻाल्हियूं हुयुसि मां गुनहगार हिकिड़ो न लेकिन हुयुसि मां गुनहगार हिकिड़ो न लेकिन लखनि जूं लजूं तो बि पुनल यार पालूं लखनि जूं लजूं तो बि पुनल यार पालूं सफ़ा बेसमर हुई पुछे रोज़ पहिरीं आना रे मदीने सभिनि खां लॻेरी वञी वापसि आयूं वरी भेरा वेचारनि जा वाट ते भल चढ़ा वाहेरा अञा त शायदि अॻु भरो अथनि आखेरा सुभाणे ॾिसंदियूं वञी मुंहिंजे दिलि भर जा देरा हाणे चलाए जहिड़ा वयूं गुलाम नबीअ ग़रीब जा सफ़ा बेसमर हुई पुछे रोज़ पहिरीं आना रे मदीने सभिनि खां लॻेरी सुणी बोली सूर जी मुंहिंजे सूरनि कान सिखियूं आशिक खोड़ उन्हनि खे ॾियनि लफ़्ज़ लिखियूं आहिनि आंसू जूं मगर ॾिसण मज ॾुखियूं गुलाम नबी बद रूह में वतन रमद रखियूं काबे से पड़ी आना रे मदीने सभिनि खां लॻेरी सफ़ा बेसमर हुई पुछे रोज़ पहिरीं आना रे मदीने सभिनि खां लॻेरी सफ़ा बेसमर हुई पुछे रोज़ पहिरीं आना रे मदीने सभिनि खां लॻेरी तनी जा तव्हां हो जने जो न कोई तनी जा तव्हां हो जने जो न कोई न धड़कन खे ठाहियो टिके तूं निरालियूं तनी जा तव्हां हो जने जो न कोई तनी जा तव्हां हो जने जो न कोई न धड़कन खे ठाहियो टिके तूं निरालियूं विसर जो न मूंखां मदीने जा साए विसर जो न मूंखां मदीने जा साए अञा यादि आहिनि मदीने जूं ॻाल्हियूं हुयुसि मां गुनहगार
हिकिड़ो न लेकिन समा गुनाहगार हिकिड़ो न लेकिन लखन जूं लजूं तो बि पुनहल यार पालूं लखन जूं लजूं तो बि पुनहल यार पालूं पुछ मास मूंसां किस सभु कयारे अमर की आरियत रोजी तयारी मदीने में जमा तू जाम कुलहूदू कठूं वेठड़ा हूंदा हरम में दिलरुबा जो दर वठूं हो बवारन खे हुकूमत जा सिपाही छा कंदा लख भेरा सहन से लज पार जे खातर लठूं जर से मदीनो मदीनो से सुख्या सिद्ध में न थई तूं बरन बि हर वञण लाइ बिरह वारनि खे बठूं ओ गुलाम नबी महेसर मुल्क आ जहड़ो मिठो जहड़ा ताबेदार लाइ मेवा मिठा मानू मिठूं पुछ मास मूंसां किस सभु कयां रे अमड़ की आनियत रोजी